अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। तोशाखाना 2 केस में अदालत बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी के 17 साल कैद जी सजा बुधाए छी। स्पेशल जज शाहरुख अर्शमंद अडियाला जेल में केस जो फैसलो बुधायो। अदालत पारा बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी के 1 करोड़ 64 लख दंड की सजा भी बुधाए छी। 2 डिसंबर 2024 ते बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी मथा केस में फर्द जुर्म लागू किया वियो हो। 13 जुलाई 2024 ते तोशाखाना 2 केस में बिन्हीं की गिरफ्तारी जाहिर कई वई हुई। वफाकी हुकूमत तोशाखाना 2 केस जो फैसलो इंसाफ ते बदल करार ॾेई छॾियो। इतलात वारे वज़ीर अता ताराड़ चयो आहे त फ्रॉड तहत तोहफ़नि जो घटि अघु लॻाए सरकार के घटि रक़म ॾिनी वई। स्टेट के करोड़ों रुपयनि जो नुक़सान पहुचाए तोहफ़ा पाण वटि रखिया विया। वफाकी सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त तोशाखाना 2 केस में बानी पीटीआई खिलाफ़ पक्का सबूत मौजूद आहिनि। मुमलिकती वज़ीर अकील मलिक चयो आहे त तोशाखाना 2 केस जो फैसलो आईन ऐं कानून मूजिब आहे। बानी ऐं पीटीआई मथां कानून जी भनकड़ी साबित थी आहे। 9 मई ते लाहौर में गाड़ियों सारण वारे केस जो ट्रायल मुकम्मल। दहशतगर्दी टोड़ अदालत पारां फैसलो अॼु ॿुधाइण जो इम्कान। केस में यासीन राशिद, महमूदुल रशीद, एजाज चौधरी, उमर चीमा ऐं ॿिया शामिल। प्रोसिक्यूशन जे समूरनि 41 शाहिदनि खां आरडी पुछा मुकम्मल थी चुकी। उत्तर वस्तान में खारजन जो हमलो, 4 जवान शहीद, 15 शहरी जख्मी। दहशतगर्दन बारूद सां भरियल गाड़ी बोया किले जी भित सां टकराए छॾी। ज़ोरदार धमाको, फायरिंग जी ॾे वठ में सिक्योरिटी फोर्सेस जी 4 जवाननि शहादत माणी। शहीदनि में हवलदार मोहम्मद वकास, नायब खान, 20 सिपाही सुफियान हैदर ऐं सिपाही रिफत शामिल। फोर्सेस की जवाबी कार्रवाई में 4 खारजी दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दी के वाक़े ते अफगान डिप्टी हेड ऑफ मिशन के परडेही ऑफिस तलबी हमले ते ॻणती जो इज़हार। अफगान डिप्टी हेड ऑफ मिशन के डी मार्च किया वियो। नंगर पाकड़ी चेलार में 2 नौजवाननि मुबैना तौर आपघात करे छॾियो। नंगर पाकड़ जे ॻोठ धनागाम में ईश्वर कोहली जो जंग में फाउ खाधल लाश मिलियो। चेलार पेट सां 5 ॿारनि जे पीउ घर अंदर मुबैना तौर फाउ खाई खुदकुशी करे छॾी। ॻोठ हरियार में पोहरत गोवर्धन मेटवाड़ परेशानियुनि खां तंग अची जिंदगी जो अंत आंदो। चंबलवासी नो फौजी जवान वजदान में दहशतगर्दन के हमले में शहीद। ॻोठ जराड़ थेबो जे रहवासी अब्दुल हकीम थेबो शहादत माणी। नौजवान जो मरण अबाणी ॻोठ आणे फौजी एजाज सां तदफीन कई वेंदी। वारसनि खे इत्तला। फारूशा वेझो दुरियत में जमीन जे मालकी तां झेड़ो, 1 ॼणो दिल जो दौरो पवण करे फौत। कोट करीम अडिनो लहराज जे दुरियन में झेड़ो थी पियो। डंडन रोटन जो आज़ादाणो इस्तेमाल। झेड़े दौरान वाहिद बख्श दहराज दिल जो दौरो पवण करे मौके ते दम ॾेई छॾियो। पुलिस चवण आहे त दुरियन में झेड़ो ज़मीन जे वाटर कोर्ट सां थियो। 1 ॼणो दिल जो दौरो पवण करे फौत थी वियो आहे। वधीक जांच कई पई वञे।